कराची एक्सपो सेंटर में 13हों आलमी किताबी मेलो लगी चुको है। इन वक्त अज पहिरियों जेको आहे ॾींहुं शुरू थी वियो आहे, जंहिंमें तक़रीबन 330 खां वधीक स्टॉल लॻाया वेंदा, जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा किताब हूंदा, जंहिंमें शामिल हूंदा। ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदा, अॼु जेके इफ़्तिताही तक़रीब जेकी हुई उहा नासिर हुसैन शाह कई, जेके इफ़्तिताह करण खां पोइ मुख़्तलिफ़ स्टॉलनि जे विज़िट करण खां पोइ जेको आहे सो मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिन वक़्तु तमामु घणी रश थी वई आहे, माण्हुनि जो अचणु वञणु थियो आहे। पर घणे मिक़दार में अव्हांखे मुंहिंजो जेको आहे कैमरामैन ॾेखारे त घणे मिक़दार में नौजवान जेके आहिनि, यंगस्टर्स आहिनि, उहे ख़रीद करे रहिया आहिनि। ऐं जॾहिं त मुख़्तलिफ़ स्टॉल्स जेके आहिनि, मुख़्तलिफ़ प्राइमरी खां वठी नर्सरी खां वठी ऐं अदबी बुक पिणु शामिल आहिनि हिन स्टॉलनि ते। ऐं स्टॉलनि सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त तमामु घणी मिक़दार में हीअ किताब ख़रीद थियनि पिया। ऐं इन खां अलावा मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा किताब पिणु शामिल आहिनि। माण्हुनि जो तमामु घणो हिते रश नज़र अचे पई, जंहिंमें न सिर्फ़ु कुराड़ा ऐं जेको आहे सो औरतूं पर ॿार पिणु शामिल आहिनि स्कूलनि जा। जी।